الحمد لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله اللهم ربنا لك الحمد ملء السماوات وملء الأرض وملء ما شئت من شيء بعد أهل الثناء والمجد اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم لقد كان لكم في رسول الله أسوة حسنة मुअज़्ज़ज़ सामीन इकराम काफ़ी टाइम थी चुको आहे मुसलसल तव्हां उलमा इकराम जा ख़िताब ॿुधी रहिया आहियो यकीनन थकावट हूंदी नहीं तव्हां मानी गुण खाधी आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हदीस में अचे थो सैयदना इब्न मसूद रज़ी अल्लाहु अन्हु जिन खां मरवी आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तबलीग जे मसले में दीन पहुचाइण जे मसले में यतखव्वलुना बिल मौइज़ा मख़ाफ़त अस्सामति अलैना असांजो ख़ासि ख़्यालु कंदा हुआ त किथे साथी थकिजी त कोन पिया आहिनि यकीनन थकावट हूंदियूं बसि ऐं पंहिंजे सफ़र खे तबलीगी बनाइण जे लाइ 5 खां 7 मिंट हिकिड़ी नंढड़ी हदीस शरीफ़ हुन जो मुख़्तसर मफ़हूम तव्हांजे साम्हूं बयानु कंदुसि साहबी रसूल इमरान बिन हुसैन रज़ी अल्लाह अन्हु खां मरवी रिवायत आहे सही मुस्लिम बुखारी वग़ैरह जे अंदरि फरमाइनि था असीं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु कंहिं सफ़र में हुयासीं फ़अदलजना लैलतना राति जो पहिरियों हिसो असांजो सफ़र में गुज़री वियो राति जो आख़िरी पहर जॾहिं आयो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं सहाबा इकराम सभु आराम जे लाइ कंहिं जॻह ते तरसी पिया छो त इंसान आहे कमज़ोर आहे सफ़र करे थो थके थो आराम इंसान जी ज़रूरत आहे भले केरु बि हुजे हिन सफ़र में अल्लाह जो नबी मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु आहे अबू बकर साईं मौजूदु आहे उमर साईं मौजूदु आहे अली साईं मौजूदु आहे तलहा साईं मौजूदु आहे ज़ुबैर साईं मौजूदु आहे वॾा वॾा जलील क़दर साहबा पर सभु थकिजी विया छो त थकजण इंसान जी कमज़ोरी आहे रब थकिजे कोन थो सॼो जहान निज़ाम हलाए पियो पर फरमाई वमा मस्सना बिलुग़ूब ज़रे बराबरि मूंखे थकावट कोन थी थिए इंसान थकिजे थो भले केॾो वॾो वली छो न हुजे मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे वली आहे क़ुरान में संदसि थकजण जो ज़िक्र आहे लक़द लकीना मिन सफ़रिना हाज़ा नसबा चवे थो त हिन सफ़र थकाए छॾियो आहे ख़ाज़िर अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुलाक़ात जे लाइ जॾहिं वञे थो थकिजी पियो पर रब थकिजे कोन थो ख़ालिक मख़लूक में इहो फ़र्क़ु आहे इंसान कमज़ोर आहे दुनिया जो कहिड़ो बि पोतल छो न वठी अचो 24 कलाक 48 कलाक ओजागो करायो थकिजी पवंदो कमु करायो थकिजी पवंदो पर रब थकिजे कोन थो सभु थकिजी विया आराम जे लाइ वेही रहिया सुम्ही पिया नबी अलैहिस्सलाम सुम्ही पिया सभु सहाबा इकराम सुम्ही पिया सुम्हण इंसान जी ज़रूरत आहे पर रब आहे जेको सुम्हे कोन थो हमेशा का जिंदा है। अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अल हय्युल क़य्यूम
दुनिया जा इंसानो तव्हांजो रब अल्लाह अल हय्युल क़य्यूम हमेशा का जिंदा है, हमेशा जिंदा रहंदो। ला ताख़ुदुहु सिनतु वला नौम फरमाए हमेशा का जिंदा या हमेशा जिंदा रहंदुसि। निंड त परे जी ॻाल्हि आहे, पर मूं अल्लाह खे झूठो बि कोन थो अचे। आहे को दुनिया जो जेको सुम्हंदो न हुजे बाबा, वठी अचो भले केॾो पोतल हुजे, तजुर्बो कयोसि। एरगो फूकूं अथव, फलाणो हीअं कंदो हीअं कंदो, कुझु बि कोन्हे। फलाणो हितां टुबी हणंदो, सऊदीअ मां निकिरंदो, ॾिठो कंहिं तो ॾिठो न बाबा, मूं कोन ॾिठो, तोरे पीउ तोरे ॾाॾा ॾिठो कंहिं कोन, बसि बुज़ुर्गनि लिखी छॾियो आहे। हे ठोक ठोका वारो दीन आहे न, मेड इन पाकिस्तान, मेड इन चाइना, अहल हदीस हिनखे कोन मञंदो आहे। असां क़ुर हदीस आहे न, उहो ई दीन आहे बाबा। कहाणियूं ऐं किसा इहो सभु मोलनि ठाहिया आहिनि, ठोकिया जो दीन कोन्हे। त अल्लाह जी ज़ात आहे सुम्हण खां पाक आहे। नबी अलैहिस्सलाम सुम्ही पिया, सहाबा किराम सुम्ही पिया। तव्हांजो हदीस शरीफ़ में आहे त उहो माना सिजु उभरी वियो, कंहिंजी अखि कोन खोली। वॾा वॾा दुनिया जा वली मौजूदु आहिनि सफ़र में, पर कंहिंजी अखि कोन खोली। फजर जो टाइम लंघी वियो। सभ खां पहिरें साहबा इकराम बयान था कनि, हज़रत इमरान रज़ी अल्लाह अन्हु हज़रत अबू बकर जी अखि खोली, पोइ उमर साईं जी अखि खोली। फरमाइनि था उमर रज़ी अल्लाह अन्हु कान रजुलन जलीदा, जॾहिं ॻाल्हाईंदा हुआ त आवाज़ छातीअ मां निकिरंदो हो। जीअं अखि खोली ॾिठो सिज, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। नबी अलैहिस्सलाम जे कननि ते आवाज़ पहुतो, नबी अलैहिस्सलाम उहा आवाज़ ॿुधी उथी पिया, निमाज़ निकिरी वई। अॼु चवनि था बाबा साईं उहो 70-80 मण मिटीअ में पूरो पियो आहे, सभु कुझु ख़बर आहे। मोहम्मद रसूलुल्लाह दुनिया जो वॾे में वॾो वली आहे, सफ़र में आहे, निंड अची वई आहे, ख़बर कोन पई आहे, सिजु उभरी वियो आहे। क़ुर में बि अहिड़ा वाक़िया मौजूदु, मथां को मुला चए हो वात फिरियो, दिमाग़ फिरियो, बाबा बुखारी मुस्लिम जी रिवायत आहे, मुंहिंजे लाइ उजत कोन्हे। खणी अचो क़ुर, वलियुनि जे सुम्हण जा वाक़िया आहिनि। सूरत कहफ़ जेका आहे न, कहफ़ जी माना आहे गार। मुसीबत जा तर्जुमो असीं पढ़ूं कोन थो न, ख़बर ई कोन्हे। गार कुझु माण्हू आहे जेके गार में सुम्ही पिया, ऐं सचा वली, मेड इन पाकिस्तान वली न, मेड इन चाइना, उहो जेके पाण वारा वली, विझे कोन, गुसल कोन करे, पतो ई कोन्हे। उहो नवाबशाह में हिकिड़ो आहे जंहिंखे कपिड़नि पाइण वीचारे खे जी तमीज़ कोन्हे। मां चवंदो पोतल आहे बाबा, आख़िरी ॾाको हुयो आहे, पाण वली हुयो आहे, विझे न, गुसल न करे, चवंदा वली आहे, पर वली आहे कोन्हे। वली कहिड़ा आहिनि? जेके ईमान में सचा आहिनि, तौहीद में सचा आहिनि, अल्लाह ते पुख़्तो ईमान आहे। क़ुर में हुननि जूं वसफ़ूं तारीफ़ूं मौजूदु आहिनि। बहरहाल सचा वली फितियतुन आमनू बिरब्बिहिम वज़िदनाहुम हुदा। अल्लाह उन्हनि खे गार में सुम्हारे छॾियो, घणो सुता। क़ुर थो फरमाए फलबिथू फी कहफ़िहिम सलासमिअत सिनीन वज़दादू तिसआ। अल्लाह जे हुक्म सां 309 साल जे गार में सुम्ही पिया। 309 साल गुज़री विया। अल्लाह जे हुक्म सां खाइण पीअण खां सवाइ ज़िंदा आहिनि, पर आहिनि सुतल। तहसबुहुम अयक़ाज़न वहुम रुकूद। ॾिसण वारा ॾिसंदे त तोखे सुजाग नज़र ईंदा, पर आहिनि सुतल। 309 साल खां पोइ सुजाग था थियनि। चवनि था लबिसना यौमा औ बअद यौम, चवनि था असीं हिकिड़ो ॾींहुं या ॾींहं जूं घड़ियूं सुता आहियूं। 309 साल सुता, ख़बर कोन पई वक़्तु घणो गुज़रियो। अॼु महाराज तो बाबा उहो साईं खे मिटीअ में सभु कुझु ख़बर थी पई, तोखे कंहिं ॿुधायो? असांखे भला तजुर्बो करणो, तकलीफ़ में नंढी ॻाल्हि चवंदा तजुर्बो करणु ॾियो, भला वाह बि भला कीअं वञूं? क़ुर तव्हां वटि कोन्हे, हदीस कोन्हे, हरू भरू तुंहिंजे मुले जे पोयां असीं कीअं लॻूं? भला तजुर्बो करणु ॾे, पोतल वारे मुले खे वठी आई ॻाल्हि यादि कयो। भोग कोन्हे, हक़ीक़त आहे, तजुर्बो आहे, मुशाहिदो आहे, लफ़्ज़ लिखी वठो, ऐं रिकॉर्ड थिए पियो, पहुचायो। मुले खे वठी अचो, जेको चए थो त क़बर वारे खे सभु कुझु पतो आहे न, मुले खे चयो पोतल आख़िरी ॾाके वारो वठी आहे। असीं तजुर्बो कंदासीं, छा कंदासीं? तजुर्बो कंदासीं। कीअं? बाबा 15 फुट हेठि खॾो खोटींदासीं, ठीकु आहे? खॾो खोटे अंदरि विहाणो रखी, सुहिणो सुठड़ो कालीन विछाए, बाबे साईं खे सुम्हारे ॾींदासीं, मथां मिटी वराईंदासीं। अधु कलाक खां पोइ कढंदासीं, दूध का दूध, पानी का पानी। ख़बर पइजी वेंदी ॿुधे थो या न? ख़बर पइजी वेंदी न बाबा। भला असांखे तजुर्बो करणु ॾियो न। हूअं त के तव्हांखे कंहिं ॿुधायो त मर्दो ॿुधे, तूं त दुनिया छॾे वियो वीचारो, तोखे कीअं ॿुधायो?
कुरान में कोने, हदीस में कोने, तो कंहिं ॿुधायो? या मुला लिखी जो को दीन आया? शरीयत कुरान आहे, हदीस आहे बाबा। इंसान एतिरे क़दुरु कमज़ोर आहे, निंड में सुधल आहे, पतो ई कोन्हे छा पियो थिए दुनिया में। खोड़ सारा वाक़िया कुरान में हदीसनि में मौजूदु न। निंड त परे जी ॻाल्हि आहे, ज़िंदा इंसान सुजाग आहे, अखियुनि जे आॾो छा पियो थिए ख़बर कोन्हे, अखियुनि जे आॾो। परदे जे पुठियां त परे जी ॻाल्हि आहे, कुरान में परदे जे पुठियां मौजूदु आहे, ख़बर कोन थी पए। ज़िंदा वली, दुनिया छॾण वारा न। याकूब अलैहिस्सलाम ज़िंदा आहे, भाउर खे भाउर संदसि पुट हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह में उछले आया। कुरान में वाक़ियो मौजूदु आहे न, पढ़ियो न बाबा? खूह में उछले आया, ऊंधाई वारे खूह में। ऐं कुरान जा अखर वजाऊ अबाहुम इशाअन यबकून। सुमाड़ी मल रोंदे रोंदे पंहिंजे बाबा ॾे आया, चवंदा बाबा साईं इन्ना ज़हबना नस्तबिक़ व तरकना यूसुफ इंद मताइना। चवण लॻा बाबा साईं असीं रांदि रोंद रहण वियासीं, पंहिंजे भाउ यूसुफ खे पंहिंजे सामान वटि छॾियोसीं। फ़अकलहु ज़िअबु, बघड़ आयो आहे तव्हांजे शहज़ादे खे खाई वियो आहे। कूड़ हाणे ॿुधायो, सुम्हाणी जो टाइम आहे। हाणे तव्हां ॿुधायो, जेकॾहिं बाबा खे ख़बर पए सुम्हाणी जो टाइम आहे, मुंहिंजो पुटु खूह में पियो आहे, घर हुनखे सुख ईंदो? वेहंदो घर न, ओॾी महिल भॼंदो। पर ख़बर कोन्हे, इंसान आहे, कमज़ोर आहे, नबी आहे, वली आहे, सचो वली आहे। पुटु खूह में आहे, खूह मां निकितो, विकिणंदो विकिणंदो मिस्र जे बाज़ार में पहुतो। अलाह मिस्र जी बादशाही ॾिनी। पोयां याकूब अलैहिस्सलाम खे ख़बर कोन्हे बचो कहिड़ी हालत में। जुदाई जो धक्का, एतिरो धक्का। कुरान में अलाह फरमाए थो वबयद्दत ऐनाहु मिनल हुस्न, रोंदे रोंदे अखियुनि जी बीनाई ख़तम थी वई आहे। हर वक़्तु दुआ इल्तिजाए या असफा अला यूसुफ, काश मूंखे मुंहिंजो शहज़ादो यूसुफ मिली वञे। हर वक़्तु पियो रोए। पुटु मिस्र जो बादशाह लॻो पियो आहे, ख़बर ई कोन्हे। केतिरा वाक़िया कुरान में आहिनि। हीअ त परदे जे पोयां, साम्हूं छा आहे? इब्राहिम अलैहिस्सलाम जो वाक़ियो आहे। ॾिसो, महिमान थी आया अलाह जा मलाइका, लिखो वाक़ियो आहे। फजाअ बिजिल हनीज़, गाबो ज़ब करे महिमान जे साम्हूं रखी, अची करे चए थो फ़क़र्रबहु इलैहिम फ़क़ाल अला ताकुलून, छो नथा खाओ? हथ अॻिते कोन पियो वधे, हाणे डिॼी वियो त महिमान आया आहिनि, मानी छो नथा खाइनि? दिलि में डप ऐं ख़ौफ़ महसूसु कई। मलाइक सम्झी विया, चवण लॻा मलाइक इब्राहिम डप ऐं ख़ौफ़ न कर, ला तौजल, डिॼ न, असीं अलाह जा मोकिलियल मलाइक आहियूं, असीं खाइण पीअण खां पाक ऐं साफ़ आहियूं। त एतिरे क़दुरु इंसानु कमज़ोर आहे, का ख़बर कोन्हे त नबी अलैहिस्सलाम सुम्ही पिया, सभु सुम्ही पिया, ख़बर कोन्हे भई ॿुधायो वियो। नबी अलैहिस्सलाम फरमाया हाणे थोरो अॻिते हलो, निमाज़ पढ़ूं था। थोरो अॻिते विया, नबी अलैहिस्सलाम डिघी हदीस आहे मुख़्तसरन, उते फजर जी निमाज़ पढ़ी आहे, पहिरीं सुनतूं पढ़ियूं अथनि, पोइ निमाज़ पढ़ी अथनि, बांग ॾियारी अथनि। उलमा इकराम लिखियो आहे कंहिंजी निमाज़ रहिजी थी वञे, अहिड़े इलाइक़े में आहे निमाज़ बांग कोन्हे या त बांग ॾेई निमाज़ पढ़ी, पहले टाइम निकिरी वियो आहे, सुनतूं पढ़ियूं, कोई फ़र्ज़ु पढ़ियूं। वरी थोरो अॻिते विया त पाणी पीअण जो ख़तमु थी वियो, किथां पाणी कोन पियो मिले। पाण हज़रत अली साईं, हज़रत ज़ुबैर साईं ॿिन्ही खे मोकिलियो, पाणी तव्हां ॻोल्हे अचो। हेॾां ॻोल्हीनि होॾां ॻोल्हीनि, किथां पाणी न मिले। गैब त कोन हो न बाबा, पाणी किथे आहे? अली साईं दुनिया जो चोटीअ जो वली आहे, ज़ुबैर साईं ॿई वली रज़ी अल्लाहु अन्हु, पर ख़बर कोन भई पाणी किथे आहे। आख़िरकार ॻोल्हे ॻोल्हे थकी पिया, ॾिठो त हिकिड़ी औरत आहे, गॾह जे मथां पाणीअ जूं ॿ छलियूं मश्की सां खयो पई अचे। अली साईं ज़ुबैर साईं पुॼी, अलाह जी बानी पाणी ॾे। ॼण लॻे पाणी कोन ईंदसि। असीं मोहम्मद रसूलुल्लाह जा साथी आहियूं, जो लॻी मोहम्मद केरु आऊं कोन थी सुञाणा, अलैहिस्सलातु वस्सलाम। छो जेको सुञाणे कोन थो मयार कोन्हे, मुजरिम आहे जेको हबीब खे सुञाणे पोइ चयो न वञे। घणेई मिंथूं मिलूं, पाणी न ॾे औरत। आख़िरकार वठी अलाह जे नबी, पाणी किथे कोन्हे, पाणी हिन वटि अथव। मां चवणु लॻा अलाह जी बानी पाणी ढुकड़ो ॾे, साथी सफ़र में मुंहिंजा। चवणु लॻी पाणी जो फुड़ो बि कोन ईंदसि। अल्लाहु अकबर, साथी आहिनि सफ़र में, पाणी कोन ॾियसि। भला मिठो पाणी केतिरो परे आहे? नबी अलैहिस्सलाम, पर ख़बर कोन्हे मिठो पाणी किथे आहे। ॻुझ जो इल्मु सिर्फ़ु रब खे आहे, कंहिंखे ख़बर कोन्हे। औरत चवणु लॻी मसीरत यौमिन वलैल, हिकु ॾींहुं हिकु राति पंधु कंदव, उन खां पोइ तव्हांखे मिठो पाणी मिलंदो।
पाण चवण लॻा अल्लाह जी बनी असीं मुसाफ़िर हाणे 24 कलाक पंधु कंदासीं, मुंहिंजा साथी मरी पवंदा, पाणी ढुक ॾे। ज़िद करे बीहरी माई, पाणी थोरो बि कोन ॾियसि। अल्लाह माफ़ करे, औरत जो ज़िदड़ो हूंदो न, ज़िद ते चढ़े मज़ाल ॻोल्हे। घणेई सम्झायूं पर न, पाणी कोन ॾियसि। पाण वरी महिल ज़बरदस्ती कयो, नथी ॾे। साहबा इकराम जीअं मश्कीज़ो खोलीनि था, चयो लॻे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतीमनि जी अम्मा आहियां, मुंहिंजो पाणी तव्हां न खणो। हबीब खे यतीमी पंहिंजी यादि अची वई। पाण फरमाए न, तव्हां पाणी खणो। साहबा इकराम बयान था कनि, नबी अलैहिस्सलाम पंहिंजी लुआब मुबारक हीअं पाणीअ में दाख़िल कई। पाण फरमाए हाणे पीओ ऐं थांव भरियो। चवनि था अल्लाह जो कसम आहे, असां पाणी पी ढव कया, थांव भरियासीं, पर पाणीअ जो हिकिड़ो ढुक बि ख़तमु कोन थियो, छो त पाणीअ खे बि ख़बर आहे ही मुहम्मद रसूल जो लुआब आहे। अल्लाह जो हुकूमत, अल्लाह एॾो मुबारक नबी असांखे ॾिनो। हाणे औरत दंग रहिजी वई थी कि मामूली इंसान कोन हो जंहिंखे मूं पाणी कोन ॾिनो। पाण फरमायो हिते चादर विछायो, चादर विछाए, जव खणी अचो, किशमिश खणी अचो, खजूर अटो खणी अचो। नबी अलैहिस्सलाम पंहिंजे हथनि सां भाकुर भरीनि था, भरी बधनि था। फरमाइनि था अल्लाह जी बानी यादि रख, असां तुंहिंजो पाणी कोन कयो आहे, ही खाधो खुराक खणी वञ मोहम्मद रसूलुल्लाह जे तरफ़ां तुंहिंजे यतीम बच्चनि जे लाइ ग़िज़ा आहे, खुराक आहे। उहो राति दंग रहिजी वई आहे, उहा माई कदम कोन थी चोरे, चवे थी अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्नक रसूलुल्लाह। ए मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजी ग़लतीअ खे माफ़ कयो, अॼु खां पोइ तव्हांजी ग़ुलाम थी ज़िंदगी गुज़ारींदो। पूरी ज़िंदगी तब्दील थी वई हबीब जे आला अख़लाक जे करे। हिन हदीस में खोड़ सारा सबक़ आहिनि। इंसान नरमीअ सां ॿियनि सां पेश अचे, सुहिणे अख़लाक सां पेश अचे, ॿियनि जे कम अचे, अल्लाह ताला दुनिया आख़िरत जूं बरकतूं ऐं भलाई अता फरमाए थो। अल्लाह खां दुआ आहे हिन प्रोग्राम खे मुबारक बनाए, हिन मदरसे अल्लाह ताला तरक़ी अता फरमाए। ख़ुसूसी तौर ते असांजो मरहूम भाउ फज़लत शेख मौलाना अब्दुल्ला हमीद दल रहमतुल्लाह अलैह, अल्लाह हिननि ॿारनि खे, हिननि जे क़ुरान पढ़ण खे, हदीस पढ़ण खे, लफ़्ज़ लफ़्ज़ खे हुन जे लाइ सदका जारिया बनाए, हुन जे क़बर खे जन्नतुल फिरदौस जो बाग़ बनाए। ऐं अल्लाह ताला जेके बि उस्ताद महिनत कनि पिया, साईं इस्माइल जलालानी हफ़िज़ुल्लाह, साईं अब्दुल हमीद काका साहब ऐं असांजो चाचा भाउ मंज़ूर, हुन खां ॿिया बि जेके दोस्त आहिनि जेके महिनतूं कनि पिया, कोशिशूं कनि पिया, ॻोठ वारा, सभिनी जो अल्लाह महिनतुनि खे क़बूल फरमाए। बारकल्लाहु फ़ीकुम व नफ़अ बिकुम वल इस्लाम वल मुस्लिमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। दुआ जे लाइ चयो।